अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी। आऊं आहियां मोहम्मद ताहिर चंदड़। ख़बर शामिल कंदासीं मटियारीअ मां। राणा शमशाद अलीअ जी रिपोर्ट मुताबिक़ नूसैदआबाद जे शहरी जूं नूसैदआबाद तालका प्रेस क्लब में नूसैदआबाद पुलिस ऐं CIA मटियारीअ जे ख़िलाफ़ दांहूं। मूं इलाइक़े जे चङनि मुड़सन ऐं पुलिस जे अहला اختيارين जे साम्हूं मंशियात विकरो न करण जो क़ुरान पाक ते हथ रखी कसम खंयो आहे। पुलिस ऐं CIA मटियारीअ जे अहलकारनि जीअण जंजाल कयो आहे। असांजे ख़ानदान खे इज्तमाही आपघात करण ते मजबूर कयो वियो आहे। पुलिस चादर ऐं चौधीवारीअ जो तक़दुस पायमाल करे बिना मैजिस्ट्रेट सां खे साण करण जे घर दाख़िल थींदी रहे थी। असांखे बाइज़त ज़िंदगी गुज़ारण ॾियो। तफ़सील मूजिबि नूसैदआबाद तालका प्रेस क्लब में सैद शाह ज़मान शाह लक़ियारी المعروف استاد लक़ियारीअ सां गॾिजी नूसैदआबाद शहर जे रेलवे कॉलोनीअ जे रहवासी ग़ुलाम सरर सोलंकीअ मीडिया अॻियां दाहियो आहे त नूसैदआबाद पुलिस ऐं CIA मटियारी मुंहिंजे मथां कचो शराब तयारु करे विकिरो करण जा इल्ज़ाम हणी असांजे ख़ानदान जे समूरे माण्हुनि जो जीअण जंजाल कयो आहे। हिन दांह कई आहे त पुलिस बिना मैजिस्ट्रेट गॾु हुजण जे नूसैदआबाद तालके जे समूरनि पुलिस स्टेशनुनि जूं पुलिस मोबाइलूं पुलिस एहलकार सां भरे घरनि अंदरि काए थी पए ऐं घरनि अंदरि घिड़ी भञ करे थी। ऐं जॾहिं को बि सबूत नथो मिले त पुलिस मूंखे ऐं मुंहिंजे अज़ीज़नि खे लठियूं हणी मारकुट करे गिरफ़्तार करे थी वञे ऐं शराब हथु करणु असांजे पोयां लॻाए FIRूं दाख़िल करे छॾिन। हिन मीडिया खे ॿुधायो त मूं इलाइक़े जे अहम सियासी शख़्सियत रेस नज़ीर अहमद राहू अॻूणे तालके नाज़िम नूसैदआबाद समेत समूरनि चङनि मुड़सनि वटि वञी खेनि क़ुरान पाक ते यकीन ॾियारियो आहे त आऊं शराब न ठाहींदो ऐं न विकिरो कंदुसि, पर पुलिस जीअण नथी ॾिए। उन करे मूं समेत असांजे ख़ानदान जा समूरा भाती गॾियल आपघात करण ते मजबूर थी विया आहियूं। उन करे मीडिया असांखे तहफ़ुज़ ॾियारे त जीअं शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारे।